ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 6/5/2025 ऐं मिठा मिठा पावतर चवनि मीठे मीठे ॿार यादि में रहण जी महिनत करो त पावन थींदा वेंदा। यादि में रहण जी महिनत करो त पावन थींदा वेंदा। हाणे बाप तव्हांखे पढ़ाइनि था, पोइ बाबा असांखे साथ वठी हलंदा। प्रश्न आहे, कहिड़ो पैगाम तव्हांखे सभिनि खे ॾियणो आहे? उत्तर आहे, हाणे घरु हलणो आहे, हिन करे पावन ठहो। पतित पावन बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त पावन ठही वेंदो। इहो पैगाम सभिनि खे पहुचायो, सभिनि खे ॾियो। बाबा पंहिंजो परिचय त ॿारनि खे ॾिनो अथई। हाणे तव्हांजो कर्तव्य आहे बाप जो शो करणु, है न। बाबा पंहिंजो परिचय त तव्हांखे ॾिनई, हाणे तव्हांजो कर्तव्य आहे बाप खे शो करणु। चइबो बि आहे न, सन शोज़ फादर। सन ई फादर खे शो कंदो आहे। गीता मरणो तव्हांजी गली में। ओम शांति। ॿारनि गीत जो अर्थ ॿुधियो कि बाबा असां तव्हांजी रुद्रमाला में पिरोइजी वेंदासीं। ये गीत त भक्ति मार्ग जा ठहियल आहिनि। जो भी दुनिया में सामग्री आहे, जप तप पूजा पाठ, ये सब भक्ति मार्ग आहे। भक्ति रावण राज्य है, ज्ञान राम राज्य है। ज्ञान के चइबो आहे नॉलेज, पढ़ाई। भक्ति खे पढ़ाई न चईंदासीं, उन में कोई उद्देश्य न हूंदो आहे न कि असां छा ठाहींदासीं। भक्ति पढ़ाई न आहे। राजयोग सिखण इहा पढ़ाई आहे। पढ़ाई हिकु जॻह स्कूल में पढ़बी आहे न। भक्ति में त दर दर धक्का खाईंदा रहंदा आहिनि। पढ़ाई माना पढ़ाई, जो पढ़ाई पूरी रीति पढ़णी खपे। त ॿार ॼाणंदा आहिनि असां सभु स्टूडेंट आहियूं। ॾाढा आहिनि जो पंहिंजे खे स्टूडेंट न सम्झंदा आहिनि, छो जो पढ़ंदा न आहिनि। न बाप सम्झंदा आहिनि, न शिव बाबा खे सदगति दाता सम्झंदा आहिनि। अहिड़ा बि आहिनि बुद्धि में कुझु बि वेंदो न आहे कि राजधानी स्थापना थिए थी, हुन में सभी प्रकार जा हूंदा आहिनि न। बाबा आया ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिणु। बाप खे सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन अचो। हाणे बाबा चवंदा आहिनि पावन ठहो, बाप खे यादि करो। हर हिक खे पैगाम ॾियणो आहे बाप जो। हिन समय भारत ई विशालय आहे। पहिरियों भारत ई शिवालय हुयो, हाणे ॿई ताज न आहिनि। इहे बि तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। हाणे पतित पावन बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो त पतित खां पावन थी वेंदो। यादि में ई महिनत आहे न, यादि में ई महिनत आहे। ॾाढा थोरा आहिनि जो यादि में रहंदा आहिनि। हाणे असांखे बाबा खे यादि करिणो आहे, यादि में ई महिनत आहे। यादि सां ई पावन थींदासीं। भगत माला बि थोरी जी आहे, थोड़नि जी भगत माला आहे। धनो भगत, नारद, मीरा आदि जा नाम आहिनि। हिन में बि सभु त न अची पढ़ंदा न। कल्प पहिरियों जे पढ़ियो हूंदो उहो ई अची करे पढ़ंदा। चवंदा बि आहिनि बाबा असां तव्हांखां कल्प पहिरियों बि मिलिया हुआसीं पढ़णु अथवा यादि जी यात्रा सिखणु। हाणे बाबा आया ई आहिनि तव्हां ॿारनि खे वठी वञण लाइ। सम्झाईंदा आहिनि तव्हांजी आत्मा पतित आहे, हिन करे सॾु कंदा आहिनि कि अची करे असांखे पावन ठाहियो। हाणे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, पवित्र ठहो। हाणे बाप चवंदा आहिनि मूंखे यादि करो, पवित्र ठहो। बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ साथ में बि वठी हलंदा बाबा। सभिनि खे पढ़ाए लिखाए लाइक़ु ठाहे, पोइ जेका बाप समान हूंदा उन्हनि खे साथ वठी ईंदा। ॿारनि खे अंदर में ॾाढी ख़ुशी हुजणी खपे कि बाप पढ़ाइनि था। कृष्ण खे बाप न चईंदासीं, कृष्ण खे पतित पावन न चईंदासीं। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि बाप कंहिंखे चईंदा आहियूं ऐं पोइ उहो ज्ञान कीअं ॾींदा आहिनि। इहे बि कंहिंखे पतो न आहे कि बाप कंहिंखे चइबो आहे ऐं पोइ उहो ज्ञान अची करे असांखे कीअं ॾींदा आहिनि। इहे त तव्हां ई ॼाणंदा आहियो। बाबा पंहिंजो परिचय ॿारनि खे ॾींदा आहिनि। नया कोई सां बाप न मिली सघंदा आहिनि। बाप चईंदा सन शोज़ फादर। ॿार ई बाप जो शो कंदा न।
बाप खे कोई सां मिलणु ॻाल्हाइणु ॻाल्हि करण जो न आहे। ॿार ई हाणे ॿार लाइक़ु थी विया, हाणे जेका पवित्र ठहिण जी संकल्प ई न कंदा, जेके स्वर्ग जो वरसो ई न वठिणो आहे, ज्ञान ई न ॿुधणो आहे, त अहिड़नि सां बाबा मिली करे छा करे, है न। जेके स्वर्ग जो वरसो वठिणो आहे, जेके पतो लॻे कि हा भई भॻवानु आयो आहे, उहो न सिकव प्रेम सां अची करे मिले ऐं पोइ बाबा जो हुनखे चए, डायरेक्शन ॾे, उहो हुन रीति हले, त बाबा खे बि मिलण जी सुठो लॻे न। त हिन करे ॾिसो, बाबा पहिरियों खां ई अहिड़े सितारनि खे ढूंढे वरितईं। वैसे त बाबा सभिनि खे पैगाम ॾिनई, जीअं आया उन्हनि वठी वरितईं। साकार पाठ पूरो थी वियो, अव्यक्त पूरो थी वियो, हाणे त दादियुनि जी उहो बि पूरो थी वियो, हाणे त दीदियूं आहिनि, है न। बाप खे कोई सां मिलणु ॻाल्हि करण जो न आहे। भले एतिरो समय बाबा नए सां मिलंदा रहंदा हुया न। साकार बाबा केॾनि सां मिलिया, अव्यक्त बि मिलिया, ड्रामे में हुयो, भले बाबा पहिरियों नए सां मिलंदा रहंदा आहिनि। ड्रामा में हुयो, ढेर ईंदा हुया न। मिलिट्री वारनि जे लाइ बि बाबा सम्झायो हुई, उन्हनि जो उद्घाटन करिणो आहे, उन्हनि खे बि धंधो त करिणो, उन्हनि जो उद्धार करिणो, सॉरी, मिलिट्री वारनि जे लाइ बि बाबा सम्झायईं कि उन्हनि जो बि उद्धार करिणो, उन्हनि खे बि धंधो त करिणो ई आहे न, न त दुश्मन वार करे वठंदा। सिर्फ़ु बाप खे यादि करिणो आहे। गीता में आहे जो युद्ध जे मैदान में शरीर छॾंदो उहो स्वर्ग में वेंदो, परंतु ईअं न। यथार्थ अर्थ हाणे बाबा अची करे ॿुधाए थी न। हिन दुनिया, हिन मन बुद्धि में जो युद्ध हलंदी रहंदी आहे, अहिड़े समय सां बाप जी यादि में रही करे हुन युद्ध ते विजय प्राप्त करे, बसि हिकु बाबा ऐं मां। इन रीति असां बाबा खे यादि करे शरीर छॾूं त असां स्वर्ग में त वेंदासीं, पर उच्च पद बि पाईंदासीं। स्वर्ग स्थापना करण वारो बि जॾहिं अचे तॾहिं ई वेंदा न। स्वर्ग छा चीज़ आहे, इहे बि कोई ॼाणंदा न आहिनि। हाणे तव्हां ॿार 5 विकार रूपी रावण सां युद्ध कंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि अशरीरी भव, पंहिंजे खे आत्मा निश्चय करे मूंखे यादि करो। पंहिंजे खे आत्मा निश्चय करे मूंखे यादि करो, ॿियो कोई ईअं चई न सघे। सर्वशक्तिवान हिकु बाप जे सवाइ कोई खे न चई सघंदासीं। ब्रह्मा विष्णु शंकर खे श्री न चईंदा आहियूं। ऑलमाइटी हिकु बाप ई आहे। वर्ल्ड ऑलमाइटी अथॉरिटी, ज्ञान जो सागर हिकु बाप खे ई चईंदासीं। हीअ त साधु संत आदि उहो शास्त्रनि जी अथॉरिटी आहे, भक्ति जी बि अथॉरिटी न चईंदासीं। इहे सभु शास्त्रनि जी अथॉरिटी आहिनि, उन्हनि जो सॼो मदार शास्त्रनि ते हूंदो आहे। सम्झंदा आहिनि भक्ति जो फल त भॻवानु अची करे ॾींदो। भक्ति कॾहिं शुरू थी, कॾहिं पूरी थियणी आहे, इहा पतो न आहे। भक्ति कॾहिं खां शुरू थी, हाणे कॾहिं पूरी थियणी आहे, इहे पतो न आहे। भक्त सम्झंदा आहिनि भक्ति सां भॻवानु राज़ी थी वेंदो, भॻवान सां मिलण जी इच्छा रहंदी आहे, परंतु उहो कंहिंजी भक्ति सां राज़ी थींदा न। दुनिया में माण्हू चवंदा आहिनि भक्ति करण सां भॻवानु राज़ी थींदो, लेकिन उन्हनि खे इहो बि त पतो हुजणो खपे कि भॻवानु कंहिंजी भक्ति सां राज़ी थींदो, ज़रूरु उन्हनि जी भक्ति सां राज़ी थींदो न। जॾहिं शिव जी सभु माण्हू भक्ति कंदा, निराकार परमात्मा खे यादि कंदा, भले शिवलिंग खे दूध चढ़ाइनि, जो बि चढ़ाइनि, भले हुनजो परिचय न आहे, लेकिन हिक खे यादि करनि, तॾहिं हुनजी भक्ति सां राज़ी थींदा। तव्हां शंकर जी भक्ति करो त बाप राज़ी कीअं थींदो? छा हनुमान जी भक्ति कंदा त बाबा राज़ी थींदा? दीदार थी वेंदो, बाक़ी कुझु मिलंदो न। बाबा चईंदा आहिनि मां भले साक्षात्कार कराईंदो आहे, परंतु ईअं न मूंसां सभु अची करे मिलंदा न। तव्हां मूंसां गॾु मिलंदा आहियो न,
भले बाबा साक्षात्कार कराए ॾींदा, हनुमान गणेश जंहिंजी बि कंदा, लेकिन मिलंदा न। तव्हां मूंसां अची करे मिलिया आहियो न। भगत भक्ति कंदा आहिनि भॻवान सां मिलण लाइ। चईंदा आहिनि पतो न कि भॻवान के रूप में अची करे मिले, इन करे उनखे चइबो आहे ब्लाइंड फेथ। हिनखे चइबो आहे ब्लाइंड फेथ। हाणे तव्हां बाप सां मिलण आया आहियो न, मिलिया आहियो न, तव्हां बाबा सां मिली वियो न अञा, कि अञा ॿियो मिलणो आहे। बाबा सां मिलणु मतिलबु बाबा जी यथार्थ परिचय खे सम्झी करे, बाबा जी ॻाल्हियुनि खे सम्झी करे उन रीति मिलो, है न। जीअं जीअं असां बाबा जी ॻाल्हियूं सम्झंदा वेंदासीं, बाबा जो चवनि था कंदा वेंदासीं, ओतिरो असांजो बाबा सां कनेक्शन नज़दीक जो थींदो वेंदो। त जीअं बाबा त असांजो बाबा ई आहे, उहो पंहिंजोपन, उहो अधिकार सभु सुठी रीति अनुभव थींदो, है न। जीअं लौकिक में बि जो ॿार माउ पीउ जा हूंदा आहिनि, समझ चयो मञंदा आहिनि, लाडला हूंदा आहिनि, त उन्हनि जो माउ पीउ ते बि केॾो अधिकार हूंदो आहे न। उहो जो चवनि ऐं उहो यथार्थ रीति पंहिंजे माउ पीउ जी हर ॻाल्हि सम्झंदा आहिनि, उन्हनि खे सम्झी करे हलंदा आहिनि। भले सम्झण में धीरे धीरे वॾा थींदा रहंदा आहिनि त सम्झंदा वेंदा आहिनि। त हिते बि बाबा सां असां मिलिया आहियूं न। पहिरियों त बसि असां ॼाणियो मां आत्मा मुंहिंजो बाबा, पोइ बाबा जो ज्ञान ॿुधंदे ॿुधंदे सम्झंदे सम्झंदे हाणे बाबा खे सुठी रीति पहचाने करे मिलंदा आहियूं। त उहो मिलणु अलॻि ई थींदो आहे। ॼाणंदा आहियो उहो निराकार बाप जॾहिं शरीर धारण करे, तॾहिं ई पंहिंजो परिचय ॾे कि मां तव्हांजो बाप आहियां। 5000 वर्ष पहिरियों बि तव्हांखे राज्य भाग्य ॾिनो हुयो, पोइ तव्हांखे 84 जन्म वठिणा पवनि। इहे सृष्टि चक्कर फिरंदो रहंदो आहे। द्वापर खां पोइ ई ॿिया धर्म ईंदा आहिनि, पंहिंजो पंहिंजो धर्म अची करे स्थापना कंदा आहिनि। इन्हनि में कोई बड़ाई जी ॻाल्हि न आहे, बड़ाई कंहिंजी बि न आहे। ब्रह्मा जी बड़ाई तॾहिं आहे जॾहिं बाबा अची करे उन्हनि में प्रवेश कंदा आहिनि, न त इहे धंधो कंदो हुयो। इन्हनि खे बि थोरी पतो हुयो मुंहिंजे में भॻवानु ईंदा आहिनि। बाबा प्रवेश करे सम्झाईं कि कीअं मां इन में प्रवेश कयो आहे, कीअं इन्हनि खे ॾेखारियो मुंहिंजो सो तव्हांजो, जेको मुंहिंजो आहे उहो तव्हांजो आहे। कीअं इन्हनि खे ॾेखारियो कि जेको मुंहिंजो आहे उहो तव्हांजो आहे। तव्हांजो सो मुंहिंजो ॾिसी वठो, है न। जेको असांजो आहे, कीअं हिन बाबा ॾेखारियईं कि मां स्वर्ग जी रचना रचां थो, इन जो राज्य भाग्य तव्हांखे थो ॾियां। पोइ तव्हांजो जेको बि आहे पुराणो, उहो मूंखे ॾेई छॾो, है न। जेको बि तव्हांजो आहे, इहो पुराणो शरीर, पुराणो और जो बि पुराणी चीजूं आहिनि, कलयुग में त सभई पुराणियूं आहिनि, चइण में नया आहिनि। जो बि धन आदि आहे सभु मुंहिंजे नाम करे छॾियो। बसि मां आत्मा बाबा जी, बाबा मुंहिंजा, बसि बाबा तव्हां मुंहिंजा मददगार ठाहींदा आहियो पंहिंजे तन मन धन सां, त हुनजी एविश में तव्हांखे इहे सभु मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां साधारण तन में प्रवेश कंदो आहे, जो पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदो आहे, परंतु मां कॾहिं ईंदो आहे, कीअं ईंदो आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। हाणे तव्हां ॾिसंदा आहियो साधारण तन में बाबा आया आहिनि। मां इन्हनि द्वारा ज्ञान ऐं योग सेखारींदो आहियां। ज्ञान त ॾाढो सहज आहे। नर्क जो फाटक बंदि थिए, स्वर्ग जो फाटक कीअं खुलंदो आहे। ज्ञान त ॾाढो सहज आहे। नर्क जो फाटक बंदि ऐं स्वर्ग जो फाटक खुलंदो आहे। इहे बि तव्हां ॼाणंदो आहे न। द्वापर में रावण राज्य शुरू थींदो आहे, अर्थात नर्क जो द्वार खुलंदो आहे। नई ऐं पुराणी दुनिया जो अधु रखियो आहे न ॿिन्हिनि खे। त हाणे बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे पदत खां पावन ठहिण जी युक्ति ॿुधायां थो। बाबा खे यादि करो त जन्म जन्मांतर जा पाप नाश थी वेंदा।
हिन जन्म जा पाप बि ॿुधाइणा आहिनि। यादि त रहंदो आहे न, छा पाप कया, छा दान पुण्य कयो, इन्हनि खे पंहिंजे नंढेपण जो पतो आहे। श्री कृष्ण जो नाम आहे ही सांवरो ऐं गोरो, श्याम ऐं सुंदर आहे न। असांजी आत्मा पहिरियों श्याम हुई, हाणे बाप खे यादि कंदे कंदे सुंदर थी आहे अची करे। पहिरियों कारी हुई, हाणे बाप खे यादि कंदे कंदे सुंदर थी आहे। एतिरी सुंदर थी कि असांजी आत्मा मां जो लाइट निकिरे वो पूरे विश्व में फैलंदी रहे। उनजो अर्थ बि कोई जी बुद्धि में न ईंदो आहे। नाम श्याम सुंदर आहे त चित्र में कारो ठाहे छॾियो अथनि। रघुनाथ जे मंदर में ॾिसंदा आहिनि, हुते बि कारो। हनुमान जो मंदर बि ॾिसो त सभिनि खे कारो कारो ठाहे छॾियो अथनि। हाणे इहे आहे ई पतित दुनिया, ख़ुदि ई कारा आहिनि त उन्हनि जी मूर्तियूं बि कार ठाहींदा आहिनि। वैसे उन्हनि जी आत्मा बि कारी हुई, हाणे थोरी, हाणे त गोरी थी वई न। हाणे त ॿारनि खे ओनो अर्थात फ़िक्रु हुजिणो खपे कि असांखे सावरे खां सुंदर ठाहिणो आहे। उनजे लाइ बाप खे यादि कंदा रहो। बाबा चवंदा आहिनि ये अंतिम जन्म, मूंखे यादि करो त सभु पाप भस्म थी वेंदा। ॼाणंदा आहियो बाबा आया आहिनि असां सभिनि खे वठी वञण लाइ, त ज़रूरु शरीर हिते छॾंदा न, शरीर सहित थोरी वठी वेंदासीं। पतित आत्मायूं बि वञी न सघनि। ज़रूरु बाप पावन ठहिण जी युक्ति ॿुधाईंदा त चवंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थियनि। भक्ति मार्ग में अंधश्रद्धा आहे। शिव काशी चवंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि शिव गंगा लाई, भगीरथ गंगा लाई। हाणे पाणी मथे खां कीअं निकिरंदो, सम्झण वारी ॻाल्हि आहे न, है न। कम से कम एतिरो माण्हू पढ़नि लिखनि था, एतिरो माण्हू चवनि था असां चांद ताईं हली वियासीं, है न। बसि माण्हू कंहिंखे सम्झ में बि ईंदो हूंदो, लेकिन चुप छो आहिनि? छो जी अगरि कंहिंजे धर्म जे विपरीत चईंदासीं त माण्हू असांखे जीअण न ॾींदा, है न। चलो तव्हां कुझु चओ न, लेकिन अहिड़ी ॻाल्हियूं मञो त न। मतिलबु अहिड़ा चित्र पाण वटि त न रखो। तव्हां कंहिंखे ईअं त न चओ हा भई भगीरथ गंगा लाई, हुनजे सर मथे मां पाणी निकिरंदो आहे, है। त बाबा हाणे चवनि था भक्ति मार्ग में आहे ही अंधश्रद्धा। शिव काशी चवंदा आहिनि, चई शिव गंगा लाई, भगीरथ सां गंगा निकिती। हाणे पाणी मथे खां कीअं निकिरंदो, सम्झण वारी ॻाल्हि आहे न। भगीरथ कोई मथे पहाड़ ते वेठो आहे जंहिंजी जटायुनि सां गंगा ईंदी। पाणी त बरसाति आहे न, सागर सां खिचंदा आहिनि जो सॼी दुनिया में पाणी थी वेंदो आहे। नदियूं त सभु तरफ़ आहिनि, पहाड़ तरफ़ बर्फ़ जमंदी आहे, उहो बि पाणी ईंदो रहंदो आहे। पहाड़ जे अंदरि गुफ़ाउनि में बि पाणी रहंदो आहे, उहो पोइ कुएं में अची वेंदो आहे न। ॾिसो बाबा कहिड़ो असांजी बुद्धि घुरो थियो। पहाड़ जे अंदरि गुफ़ाउनि में जो पाणी रहंदो आहे, उहो पोइ कुअनि में ईंदो रहंदो आहे। उहो बि बरसाति जे आधार ते ईंदो आहे। बरसाति न पए त कुआ सुकिजी वञनि। हाणे त ॾिसो केॾी बारिश थी पए। चवंदा बि आहिनि बाबा असांखे पावन ठाहे करे स्वर्ग में वठी हलो। आश ई स्वर्ग जी रहंदी आहे। सभिनि खे आश रहंदी आहे कि बाबा असांखे कृष्णपुरी में वठी हलो। विष्णुपुरी जो बि कंहिंखे पतो न आहे। श्री कृष्ण जा मुरीद चवंदा जाते ॾिस कृष्ण ही कृष्ण। अरे जबकि परमपिता परमात्मा सर्वव्यापी आहे त छो न चवंदा आहे जाते ॾिस परमात्मा ई परमात्मा, है न। चवंदा आहिनि कृष्ण बि सर्वव्यापी, परमात्मा बि सभु सर्वव्यापी। हाणे सर्वव्यापी बि हिकु हुजे त ॻाल्हि अलॻि आहे, सभी सर्वव्यापी चई छॾंदा आहिनि। परमात्मा जा मुरीद पोइ ईअं चवंदा आहिनि इहे सभु उन्हनि जा रूप आहिनि। पोइ परमात्मा जा मुरीद ईअं चवंदा इहे सॼी हुनजी लीला आहे। उहो ई हिकु लीला थो करे, ईअं चवंदा आहिनि। भॻवान जा रूप धरिया आहिनि, भॻवान रूप धरिया आहिनि अनेक।
चईंदा आहिनि इहे सभु भॻवान जा रूप आहिनि ऐं इन भॻवान ई अनेक रूप धरिया अथईं लीला करण लाइ। त ज़रूरु हाणे लीला कंदा न। परमात्मा जी दुनिया स्वर्ग में ॾिसो, हुते गंद जी कोई ॻाल्हि ई न हूंदी, हिते त गंद ई गंद आहे। पोइ हिते चई ॾींदा आहिनि परमात्मा सर्वव्यापी, परमात्मा ई सुख ॾींदा आहिनि। ॿार आयो सुख थियो, मरियो दुख थींदो। अरे भॻवानु तव्हांखे चीज़ ॾिनई, पोइ वठी वरितई, पोइ रोइण जी दरकार छा आहे? सत्युग में रोइण आदि जो दुख हूंदो न आहे। मोह जी राजा जो दृष्टांत ॾेखारियो न। इहे बि सभु कूड़ा दृष्टांत आहिनि। बाबा चवनि था उन्हनि में कोई सार न आहे। बाबा चवनि था इहे बि कूड़ा दृष्टांत आहिनि, उन्हनि में कोई सार न आहे। सत्युग में ऋषि मुनि हूंदा न आहिनि ऐं हिते बि ईअं ॻाल्हियूं, हिते बि अहिड़ियूं ॻाल्हियूं न थी सघंदियूं आहिनि। अहिड़ो कोई मौजूद राजा न हूंदो। भॻवान अचे यादव कौरव पांडव छा करत पिए, तव्हांजो बाप सां गॾु योग आहे न। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि द्वारा भारत खे स्वर्ग ठाहींदो आहे। हाणे जो पवित्र ठहींदा उहो पवित्र दुनिया जा मालिक ठहींदा। कोई बि मिले उन्हनि खे चओ, भॻवानु चईंदा आहिनि मामेकम यादि करो, मुंहिंजे सां प्रीत लॻायो, ॿियो कंहिंखे बि यादि न करो। ये अव्यभिचारी यादि आहे। हिते कोई जल आदि न चढ़ाइणो आहे। भक्ति मार्ग में इहे धंधो आदि कंदा आहिनि, यादि कंदा आहिनि। भक्ति मार्ग में इहे धंधा कंदा आहिनि न, पाणी चढ़ाइनि, फूल चढ़ाइनि, यादि कंदा आहिनि। धंधो आदि भक्ति मार्ग में धंधो आदि कंदे यादि कंदा हुया। गुरु माण्हू बि चईंदा आहिनि मूंखे यादि करो। त भक्ति मार्ग इहे ब्रह्मा बाबा जे लाइ चवनि था कि भक्ति मार्ग में बि इहे धंधा आदि ब्रह्मा बाबा कंदा हुया ऐं यादि बि कंदा हुया। गुरु बि चईंदा आहिनि मूंखे यादि करो, पंहिंजे पति खे यादि न करो। हाणे त पतियुनि जो पति असांखे चए थो, हो त बि देहदारी गुरु हुया, लेकिन हाणे त डायरेक्ट परमात्मा पति असांखे चवनि था कि मूंखे यादि करो, बाक़ी कंहिं देहदारी पति खे यादि न करो। तव्हां ॿारनि खे केतिरी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। मूल ॻाल्हि आहे कि सभिनि खे पैगाम ॾियो। बाबा चईंदा आहिनि मामेकम यादि करो। बाबा माना ई भॻवान खे निराकार चईंदा आहियूं। श्री कृष्ण खे त सभु भॻवान न चईंदा आहिनि। कृष्ण त नंढो ॿार आहे न। शिव बाबा हिननि में न हुजे त तव्हां हुजो आहे। शिव बाबा हिननि द्वारा असांखे एडॉप्ट कयो अथई, है न, पंहिंजो ठातो अथई न। हीअ माता बि आहे त पिता बि आहे। शिव बाबा असांजी पिता आहे, ब्रह्मा असांजी माउ आहे। त हीअ माता पिता थी आहे न। माता त साकार में खपे न, माता त साकार में खपे, उहा त आहे ई हिकु पिता। त अहिड़ी ॻाल्हियूं सुठी रीति धारण करो। तव्हां ॿारनि खे कॾहिं बि कंहिंजी ॻाल्हि में मुंझिणो न आहे। पढ़ाई खे कॾहिं न छॾिणो आहे। कई ॿार संगदोष में अची करे रूठी करे पंहिंजी पाठशाला खोले वेही रहंदा आहिनि। अगरि आपस में झगड़ी करे वञे पंहिंजी पाठशाला खोले त इहा आहे मूर्खपनो। रूठंदा आहिनि त पाठशाला खोलण जे लाइक़ु ई न आहिनि। उहो देह अभिमान तव्हांजो हलंदो ई न। छो जी बुद्धि में उहो देह अभिमान तव्हांजो हलंदो ई न। छो जी बुद्धि में त दुश्मनी आहे न। त उहो यादि ईंदो, कुझु बि कंहिंखे सम्झी न सघंदो। ईअं बि थींदो आहे न। जंहिंखे ज्ञान ॾींदा आहियूं उहा असांखां तिखा हली वेंदा आहिनि। दुनिया बाबा जी यज्ञ में बाबा वटि इहे बि थींदा आहिनि। ख़ुदि किरी पवंदा आहिनि। ख़ुदि बि सम्झंदा आहिनि मूंखां उन्हनि जी अवस्था सुठी आहे,
पढ़ण वारो राजा ठही वेंदो आहे। कॾहिं कॾहिं टीचर बि हीअं कंदी आहे न, हीअं रुठी वेंदी आहे त पियो बुक्स खोलंदी आहे वञी करे, ऐं किथे किथे पढ़ण वारा त राजा थी वेंदा ऐं पढ़ाइण वारा दासासी थी वेंदा आहिनि। त हीअं बि आहे, हिन करे सभिनि जे लाइ मुरली आहे। सभु मुरली खे सुठी रीति ॿुधो पढ़ो, हुनजी श्रीमत ते हलो, ऐं हीअं न कि दीदी चई हिन चई त मां कयो, पंहिंजी सम्झ अनुसार हर कर्म कंदा हलो। पुरुषारथ करे बाप जी गले जो हार ठहिणो आहे। बाबा जीते जी मां तव्हांजो ठहियो आहे। बाबा जी यादि सां ई बेड़ो पार आहे। बाबा जी यादि सां ई बेड़ो पार आहे। छा मीठे मीठे सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार के कॾहिं कंहिंजी ॻाल्हि में मुंझणो न आहे। आपस में रुटी करे पढ़ाई न छॾणी आहे। दुश्मन ठहिण बि देह अभिमान आहे। दुश्मन ठहिण बि देह अभिमान आहे। संग दोस्त जा पंहिंजी ॾाढी संभाल करणी आहे। पावन ठहिणो आहे। पंहिंजी चलन सां बाप जो शो करिणो आहे। पंहिंजी चलन सां बाप जो शो करिणो आहे। ॿियो आहे प्रीत बुद्धि ठही हिकु बाप जी अव्यभिचारी यादि में रहणो आहे। तन मन धन सभु बाप जे कार्य में मददगार ठहिणो आहे। वरदाना न्यारे ऐं प्यारे ठहिण जे राज खे ॼाणे करे राज़ी रहण वारा राजयुक्त ठहो। जो ॿार प्रवृत्ति में रहंदे उहे बि न्यारा प्यारा ठहिण जो राज ॼाणंदा आहिनि। प्रवृत्ति में रहंदे उहे न्यारो प्यारो ठहिण जो राज ॼाणंदा आहिनि। उहे सदा स्वयं बि स्वयं सां राज़ी रहंदा आहिनि, प्रवृत्ति खे बि राज़ी कंदा आहिनि। जेका ॿार प्रवृत्ति मार्ग में रहंदा आहिनि, साथ साथ सची दिलि हुजण जे कारण साहिब बि सदैव उन्हनि ते राज़ी रहंदो आहे। साहिब बि सदैव उन्हनि ते राज़ी रहंदो आहे। अहिड़े राज़ी रहण वारे राजयुक्त ॿारनि खे पंहिंजे प्रति व अन्य कंहिंजे प्रति कॾहिं बि कंहिंखे काजी ठाहिण जी ज़रूरत न पवंदी आहे। जेका ॿार राज़ी रहण वारा, जेका राजयुक्त ॿार आहिनि, जेका प्रवृत्ति में रहंदे उहे बि न्यारा प्यारा रहण वारा ॿार आहिनि, उहे कॾहिं बि पंहिंजे प्रति व अन्य कंहिंजे प्रति कंहिंखे काजी न ठाहींदा। काजी ठाहिण जी उन्हनि खे ज़रूरत न पवंदी, छो जो उहो पंहिंजो फ़ैसिलो पाण ई करे वठंदा आहिनि। इन जे लाइ उन्हनि खे कंहिंखे बि काज़ी वकील या जज ठाहिण जी ज़रूरत न हूंदी आहे। उहा बाबा खे ऐं बाबा जी श्रीमत खे यथार्थ रीति सम्झी करे हलंदा आहिनि। इन करे उन्हनि खे टे जी ज़रूरत न पवंदी आहे, बाबा ऐं बाबा जी श्रीमत। ऐं जेका निमित हूंदा आहिनि, जीअं असांखे सम्झाईंदा आहिनि, है न, उहो उन्हनि जो बि टारगेट छा हूंदो आहे कि उहे असांखे बाबा जो ॻाल्हि सम्झाए करे असांखे हलणु सेखारीनि, है न। पोइ असां हलणु सिखी वेंदा आहियूं, पोइ त बाबा जी ॻाल्हि सम्झी करे ख़ुदि ई उन अनुसार निर्णय करे हलो त असांखे कंहिंजी ज़रूरत न पवंदी, न। तॾहिं त शिव बाबा चईंदा आहिनि ब्रह्मा बाबा खे बि यादि न करो। अगरि असां किथे बि अटकी वियासीं त असांजो बाबा सां डिस्कनेक्शन थी वियो, है न। त हर हिक खे अंत घड़ी सिर्फ़ु शिव बाबा ई यादि रहे, सिर्फ़ु शिव बाबा ई यादि रहे। स्लोगन आहे, सेवा में जो दुआयूं मिलंदियूं आहिनि, उहे दुआयूं ई तंदुरुस्ती जो आधार आहिनि। सभु प्रकार जी तंदुरुस्ती। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनैलिटी धारण करो। जे स्थूल शरीर में विशेष श्वास हलणु आवश्यक आहे। श्वास न त जीवन न, ईअं ब्राह्मण जीवन जो श्वास आहे पवित्रता।
ब्रह्मण जीवन जो श्वास आ पवित्रता 21 जन्मनि जी प्रारब्ध जो आधार आ पवित्रता आत्मा परमात्मा जे मिलन जो आधार आ पवित्र बुद्धि संगम युगी प्राप्तियुनि जो आधार भविष्य पूज्य पद पाइण जो आधार आ पवित्रता पवित्रता जी पर्सनालिटी खे वरदान जे रूप में धारण करो पवित्रता जी पर्सनालिटी खे वरदान जे रूप में धारण करो कि मां परम पवित्र परम पूज्य आत्मा आया। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।